अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइट में मांखे भली कार था क्यों नाज़रीन। गुजरल ड्रिघे वक्त का सिंध अंदर अमन अमान की सूरत हाल एक बहस जो मौजू रहा है उन ते तमाम घणो बहस थो, तमाम घणी गाल बोल थी है। ॾींहों ॾींहुं असीं ॾिठोसीं त सिंध अंदर अमन अमान की सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी वई। अगवा जा वाक़िया हुजनि नाज़रीन, ज़्यादतनि जा वाक़िया हुजनि, उन खां सवाइ इंसानी हक़नि जी बंदि करण वारा वाक़िया हुजनि, सिंध अंदर अमन अमान की सूरत हाल ॾींहों ॾींहुं तमामु घणी ख़राब थींदी वई आहे। जंहिंखां पोइ गुज़िरियल जेको रीसेंट टाइम हलियो आहे, गुज़िरियल ॾींहंनि में नज़र आयो त तमामु वॾो प्रोटेस्ट थियो, तमामु वॾो एहतजाज थियो। कश्मीर खां उहो प्रोटेस्ट शुरू थियो ऐं उहो एहतजाज पोइ उन जा जेके असर हुआ उहो सॼी सिंध में नज़र आया, उहो पकड़ियो ऐं केतिरनि ॾींहंनि ताईं उहो प्रोटेस्ट जारी रहियो। हिन वक़्त बि सिंध जी कुंड कुड़छ में नाज़रीन किथे न किथे कंहिं न कंहिं भञकड़ी या कंहिं न कंहिं मामले ते एहतजाज वारो सिलसिलो अञा बि हलंदड़ आहे ऐं अञा बि किथे मुग़वी अञा ताईं बाज़ाब न थी सघिया आहिनि। किथे कोई क़त्ल जे इंसाफ़ लाइ वाझाईंदो नज़र अचे पियो त हीअ मामला गुज़िरियल ड्रिघे वक़्त खां हलंदड़ हुआ। हाणे ईअं थियो आहे त नाज़रीन हीअ जेको अवामी प्रेशर थियो, अवामी मज़ाहमत, अवामी शऊर जी सोभ थी, जो हाणे हिकु भेरो ॿीहर उन प्रेशर खां पोइ कानून लागू कंदड़ इदारनि खे, रियासत खे, हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेवारी यादि आई आहे त असांखे अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करिणो आहे। ऐं इन खां पोइ कुझु ऐलान बि साम्हूं आया त असीं हिकिड़ो ग्रैंड ऑपरेशन कंदासीं, ख़ासि करे उहे सिंध जा ज़िला जिते जेका सूरत हाल आहे अमन अमान जी तमामु घणी ख़राबु रही आहे, जंहिंमें नाज़रीन कश्मीर कंदकोट आहे, घोटकी ज़िलो आहे, शिकारपुर ज़िलो आहे, जैकबाबाद ज़िलो आहे। तमामु घणी सूरत हाल उते ख़राबु रही आहे गुज़िरियल ड्रिघे वक़्त खां। उते ग्रैंड ऑपरेशन जो ऐलान कयो वियो ऐं हाणे उहो जेको प्लान हो उहो फाइनलाइज़ थी चुको आहे। हतमी मरले में हतमी शक्ल उन प्लान खे ॾिनी वई आहे ऐं उन ई हवाले सां सिंध जो निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब ऐं IG सिंध नाज़रीन रफ़त मुख्तियार साहब मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि, डिस्ट्रिक्ट्स आहिनि, जो दौरो कयो आहे। लाड़काणे ऐं सखर डिवीज़न जो दौरो करे इन ऑपरेशन बाबति ब्रीफिंग वरिती वई आहे। ॼाणायो पियो वञे त हीअ जेको ऑपरेशन हूंदो ही मुख़्तलिफ़ हूंदो माज़ी वारे ऑपरेशन खां, माज़ी वारी टारगेटेड कार्रवाईज़ खां। इन लिहाज़ खां मुख़्तलिफ़ हूंदो त हिन भेरे न रुगो कचो पर जेको पके ते हुननि जो हिकिड़ो नेटवर्क या गठजोड़ मौजूदु आहे उनखे बि ख़तमु कयो वेंदो। कचे में पको ऑपरेशन कयो वेंदो जंहिंजा असर नज़र ईंदा ऐं अहिड़ो कमु कयो वेंदो जेका बि हुकूमत उन खां पोइ मुस्तक़िल हुकूमत ईंदी उहा हुकूमत पिणु मजबूर थी वेंदी उन कम खे अॻियां वधाइण लाइ। नाज़रीन अहिड़ी दावा कई आहे सिंध जे निगरान घरू वज़ीर। ऐं गुज़िरियल ॾींहुं जॾहिं ही मामला हलंदड़ हुआ त हिकु मुग़वी आहे सागर कुमार, जेको गुज़िरियल केतिरे ॾींहंनि खां उहो पंहिंजे घर न पहुतो आहे, उनजा वारिस वाझाइनि पिया, उनजी राह ॾिसनि पिया, इंसाफ़ लाइ वञनि पिया, उहो बाज़ियाब थी चुको आहे। ऐं हाणे IG सिंध जो इहो चवणु आहे त कश्मीर मां जेके बाक़ी रहियल मुग़वियुनि जो तादादु 4 आहे ऐं जल्द उन्हनि खे बि बाज़ियाब करायो वेंदो। अॼोके प्रोग्राम में उन ऑपरेशन ते ॻाल्हाईंदासीं, कहिड़े रीति माज़ी खां मुख़्तलिफ़ हूंदो उन ते बि नाज़रीन ज़रूरु गुफ़्तगू कबी। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे असांजी साथ जा सीनियर साथी आहिनि ऐं जिन डिस्ट्रिक्ट्स जो मूं ज़िक्र कयो उन्हनि अंदरि कवरेज कनि था, ड्रिघे वक़्त खां मामलनि खे ॾिसनि था, रिपोर्ट कनि था। घोटकी मां अलावरायो बुज़दार असां सां गॾु मौजूदु आहे वीडियो ते। शिकारपुर मां ज़ाहिद नून असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उनखां सवाइ नाज़रीन रशीद सुमरो साहब आहिनि जेके कश्मीर कंदकोट ज़िले जे हवाले सां असांखे अपडेट कंदा। ऐं सीनियर सहाफ़ी तजिया निगार डेली सिंधियार जा एडिटर एजाज़ महर साहब पिणु असां सां गॾु मौजूदु आहिनि फ़ोन लाइन ते। मां सभिनी खे भलीकार चवंदसि हिन प्रोग्राम में ऐं अव्हां खां आगाज़ कंदसि ॿियनि जी इजाज़त सां। रशीद साहब अव्हां खां आगाज़ कंदमि। IG साहब इहा ॻाल्हि कई आहे त हाणे बाक़ी जेको रहियल मुग़वियुनि जो अंग आहे उहो 4 आहे कश्मीर मां, जल्द उन्हनि खे बि बाज़ियाब करायो वेंदो। हीअ जेका गुज़िरियल कुझु वक़्त खां सूरत हाल रही आहे, बल्कि हीअं चइजे त ड्रिघे वक़्त खां सूरत हाल रही आहे त ग़लति न हूंदो ऐं असीं सभु उन खां वाक़िफ़ आहियूं। पर ज़ाहिर आहे उते अव्हां मौजूदु आहियो, रिपोर्ट कंदा अचो पिया। उहा सूरत हाल केतिरी माण्हुनि जे लाइ ख़राबु रही आहे, ख़ौफ़नाक रही आहे। हाणे जॾहिं हीअ ऑपरेशन वारो ऐलान साम्हूं आयो आहे, उन जूं तयारियूं हतमी मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि, कीअं ॾिठो पियो वञे उनखे? जी नाज़िया, बिल्कुलु असल जेके असांजा जेके माहौल ख़राबु थिया, जेके अॻुवा जूं वारदातूं वधियूं, उहे जेके वारदातूं वधियूं उहे कबीलाई जेके जहिड़ा असांजे ज़िले में हलंदड़ हुया उन सबबु जेके त असांजा जेके हिते माहौल ख़राबु थियो, अॻुवा जूं वारदातूं वधियूं। छो त जेके ॾोह करनि पिया या जेके कबीलाई झगड़नि में जंहिं ते FIR थियनि पियूं उहे कचे में वञी करे लुकनि पिया, जंहिं सबबु पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार न करे सघे। मुख़्तलिफ़ टाइमनि में वञी करे जेको आहे रोडनि रस्तनि ते अची करे जेको आहे अॻुवा जूं वारदातूं करनि था। उन खां पोइ इहो निज़ाम जेको हुयो अॻुवा जो इहो वधंदो वियो ऐं पुलिस उन ते कंट्रोल करण में नाकाम रही।
छो त गुज़िरियल जेको आहे साल ॾेढ खां पहिरियों जेको आहे एतिरियूं अगवा जूं वारदातूं वधियूं त हिकु राति 10-12 ॼणा बि हिकु राति में मुगवी जेके आहिनि उहे ॾुआरी अगवा करे वञनि था। ऐं उनखां अलावा जेके बि SSP आया, इरफान समूह आयो, अमजद शेख आयो ऐं ॿिया जेके बि SSP थी आया, उन्हनि ऑपरेशन त कयो, ऑपरेशन में मुगवी बि बाज़ियाब थिया, पर असल जेकी हक़ीक़त हुई उहा ऑपरेशन जी उहा ज़ाहिर न थी सघी, छो त ॾुआरी गिरफ़्तार न थी सघिया, ॾुआरियुनि जो ख़ात्मो न थी सघियो। तंहिं सबबु जेको इहे जेको किरायम जी वारदात हुई इन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो वियो। ऐं जॾहिं त हाणे जेको घर वज़ीर हारिस नवाज़ उन जेको ऐलान कयो, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज थिया, मुज़ाहिरा थिया, उन खां पोइ रेंजर्स जो ऑपरेशन जेको मुश्तरका पुलिस सां गॾु जो ऐलान थियो। 8 ॾाढी थिया आहिनि असांजे डिस्ट्रिक्ट कनकोट कशमोर में रेंजर्स पहुती आहे, अञा फिक्स कयूं पयूं वञनि, शहर में जेको आहे तनत चेकिंग कई पई वञे त 8 ॾाढियुनि जे दौरान कोई बि असां वटि अगवा जी वारदात न थी आहे। ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त असांजे कशमोर कनकोट ज़िले मां जेको आहे त अगवा जूं जेके मूवी आहिनि उहे 11 खां वधीक अंग आहे हुननि जो, जेके अगवा आहिनि हिन वक़्तु बि जेको आहे त ॾुआरियुनि वटि क़ैद आहिनि। उन्हनि जा नाला आहिनि ज़हीर खालदी आहे जेको कशमोर जो आहे, न्याज़िया खोसो आहे, कौसर खोसो आहे, इहे कनकोट जूं आहिनि, दोदो सूर आहे उहो कनकोट जो आहे, तारिक भुट्टो आहे उहो बडाणी जो आहे, ऐं कुझु ड्राइवर आहिनि अब्दुल कदीर गिरोही ऐं मोहम्मद यासीन गिरोही जेके रोड तां जेको ॾुआरी उन्हनि खे अगवा करे विया हुया, उहे बि अञा ताईं न मोटी सघिया आहिनि। अब्दुल जब्बार आहे ड्राइवर आहे पनवार जो आहे, उहो बि हितां ट्रक ड्राइवर हुयो, उहो अगवा थियल आहे। अब्दुल वाहिद गिरोही आहे लाड़काणे जो ड्राइवर आहे, उहो बि हितां अगवा थियल आहे। शाहिद शेख आहे, इहो जेको आहे त भोजपुर जो आहे, उहो बि अगवा थियल आहे, उहो ॾुआरियुनि वटि क़ैद आहे। हिन वक़्तु बि जेको आहे त रेंजर्स जेको आहे त कचे में जेको आहे त मौजूदु आहे, पुलिस मौजूदु आहे, पर ॾुआरी जेके आहिनि उहे अञा ताईं बेलगाम आहिनि। हिकु तरफ़ उहे चवनि था त असांखे आम माफ़ी ॾिनी वञे त असां जेको आहे पुलिस में पेश कयूं, ॿिए पासे जेको आहे त जेके मुगवी आहिनि उन्हनि जा वीडियो वायरल करनि था, उन्हनि ते तशदुद करनि था, लखे रुपया तावन घुरनि था। ऐं गुज़िरियल राति जेको पुलिस जेको मुक़ाबिलो करे बाज़ियाब करण जी दावा कई आहे त असां सागर कुमार खे मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराया, पर उन में बि जेको आहे त इहे ई चोबोल आहिनि त डील तहत इन जी मुगवी सागर कुमार खे बाज़ियाब करायो वियो। अगरि इन डील तहत बाज़ियाब थींदा रहिया मुगवी त असां वटि क्राइम जेको आहे उहो ख़तमु न थी सघंदो, रोकथाम थी सघे थी, क्राइम ख़तमु न थींदो। अगरि क्राइम ख़तमु थियणो आहे त इहे ॾुआरी ख़तमु थींदा, उन खां पोइ ई क्राइम में कमी अचे। ठीक रशीद, असीं उन्हनि खां बि पुछूं था सूरत हाल अलावा राय खां ऐं ज़ाहिद नून साहब खां, ऐं जीअं मां चयो त जेके पुलिस क़दम खणे पई उन सां रोकथाम थी सघे थी, पर ॾुआरनि जो ख़ात्मो तेसि ताईं मुमकिन न हूंदो जेसि ताईं जेका विल आहे, जेका रिट आहे, उहा एक्सरसाइज़ थींदे असांखे नज़र अचे ऐं उन सां गॾोगॾु इहा जेका बार बार दावूं साम्हूं अचनि पियूं उहे कार्रवायूं 2 साइडेड हुजनि। हिन वक़्त ताईं 1 साइडेड कार्रवाई नज़र अचे पई, उहे मुगवी कहिड़े रीति बाज़ियाब थियनि था, कंहिंजे चंबे में उहे क़ैद हुआ, उहे ॾुआरी छो नथा गिरफ़्तार थियनि, इहे कुझु सवाल अहम आहिनि जेके अञा बदस्तूर रहियल आहिनि। घोटकी ज़िलो बि घणे वक़्त ताईं बदमनी जी बाहि में ॿरंदो रहियो आहे। हिन वक़्तु बि घोटकी जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ॻणतीअ वारी रही आहे गुज़िरियल केतिरनि ई वक़्त खां अमन अमान खे वठी करे। अलावा अवां सूरत हाल थोरी ॿुधायो वधीक त हिते छा सूरत हाल आहे, ऐं ज़ाहिरा जेको आवाज़ कश्मीर खां उथियो उहो सॼे सिंध में नज़र आयो, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो पहिरियों दफ़ो कोन हो जो आवाज़ उथियो हुजे, पर उनखां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अॻु बि एहतिजाज थिया, पर ही गॾियल तौर ते हिकु वॾो मुज़ाहिरो हो जंहिंजा असर असांखे नज़र आया। हितां जी सूरत हाल ऐं जेका ॻाल्हि रशीद साहब कनि पिया त 1 साइडेड कार्रवायूं नज़र अचनि थियूं, आरज़ी जेके क़दम खयां पिया वञनि रोकथाम लाइ, पर को मुस्तक़िल हल असांखे नज़र न पियो अचे। हिन ऑपरेशन खे वठी करे कहिड़ी उमेदूं लॻायूं पियूं वञनि? जी नजिया घोटकी ज़िलो वाक़े मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बदतमीज़ी गड़प रहियो आहे, गवारो बि रहियो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ एसपी जेके आया उन्हनि ॾुआरनि ते कंट्रोल करण लाइ मुख़्तलिफ़ तजुर्बा कया। हाणे जेका हीअ सूरत हाल आहे त 13 महीना अॻु में जॾहिं ते जो साहब हुयो उन जे दौर में ॿ अहिड़ा वाक़िया थिया जंहिंखां पोइ जेके कचे जा ॿ अहम इलाइक़ा आहिनि, हिकिड़ो रौंती जो जेको सुल्तू शहर जो जेको आहे, ॿियो आदम जो पिंडो जेको इंतज़ामी तौर ते कुझु इलाइक़ो कनकोट कशमोर में आहे, कुझु घोटकी में आहे। रौंती वारे पासे इहो थियो त सुल्तू शहर ऐं पंहिंजो पाण खे कानून लागू करण इदारनि जे हवाले कयो, 6 महीना खनि उन्हनि वटि हुयो। बाद में उन इन टास्क ते आज़ादु थी आयो त जेको मोटवे आहे हुनजी हिफ़ाज़त, हुनजी सिक्योरिटी जी ज़िमेदारी आहे, उन
मोटर जे ठही मुकमल थियण खां पोइ अचानक पुलिस हिकिड़े मुक़ाबले में शहर ऐं ॿियो माइट हुनखे मारे छॾियो। तंहिंखां पोइ हुनजे रद्द अमल में DSP अब्दुल मालिक भुट्टो समेत बहस थियो ऐं 5 पुलिस एहलकार रौंती वारे कचे में नाड़ीअ शहीद थिया। साॻी रीति आदम जो जेको पिंडो आहे उतां जे 2 माण्हुनि खे अली हसन जागीराणी ऐं सताम जागीराणी खे पुलिस मुक़ाबलो ॼाणे मारायो, जंहिंजे रद्द अमल में उन पासे जा जेके हथियारबंदा दाड़ियल हुआ उन्हनि पुलिस पिकेट कया, माण्हू अगवा कया, जंहिंमें तक़रीबन 5 खां वधीक जेके पुलिस अधिकारी उहे शहीद थिया ऐं 10 खां वधीक माण्हू मुख़्तलिफ़ ते अगवा थिया रहिया। त इन सूरत हाल खां उन दौरान जेको पुलिस कार्रवाई कंदी रही, तक़रीबन 52 माण्हुनि खे जंहिंमें शामिल आहे उन समेत पुलिस मुक़ाबले में मारे वियो। पर तनवीर कुतुब साहब जे 4 चरण खां पोइ बि साॻे ॾींहं ते कचो पिंडी वन थाणे जे हथ में हथियारबंद नमूनो करे सिपाही खे क़तल कयो। इहा सूरत हाल जेका तक़रीबन जंगी सूरत हाल थी वई ऐं उन खां पोइ ऐं शहीद कानून महर जे कातिबनि जी गिरफ़्तारी जे लाइ बि सॼी सिंध तरफ़ आहे चढ़ियल आहे। उन्हनि जवाबदारनि दाड़ियलनि जे ख़िलाफ़ थियो आहे, जंहिंमें अञा ताईं प्रगति खे बि जेको मैदान ते डेंजरस खे असां न ॾिठो, अलबत्ता पुलिस मुतरक आहे, पर अञा ताईं पुलिस एहलकार अंदरि कचे में न विया आहिनि। इहा बि कचे जी तारीख़ रही आहे त कॾहिं बि पुलिस कचे में वञी कंहिं दाड़ियल खे मारे हुनजी लाश खणी न आई, या त उहे पंहिंजे दोस्तनि जे दोस्त खे साम्हूं आहिनि, या पके ते ॾोह करण जे इरादे सां अचिणो आहिनि, या कबीला जी दहशतगर्दी जहिड़े जे तकरार में उहे मारिया विया आहिनि। त हिन दफ़े जेका पुलिस जी स्ट्रेटजी आहे, चए थो वञे त मार्टर फायर कया वेंदा, जेके ड्रोन आहिनि उहे हमला कया वेंदा। छा आहे त नाजिया जेको इलाइक़ो आहे उन में दाड़ियलनि जा टोला न आहिनि, उते मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि, उन्हनि में औरतूं बि आहिनि, ॿार बि आहिनि, ॿियूं मुख़्तलिफ़ बिरादरियूं आहिनि। माना ईअं सम्झो त कचे जो जेको तक़रीबन 84 किलोमीटर इलाइक़ो आहे रौती खां मैसूर ताईं, हुन में मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, हज़ारे लखे माण्हुनि जी आबादी आहे। हाणे हुते चूंडे चूंडे दाड़ियलनि खे कीअं मारियो वेंदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे। ऐं उहा माज़े में जेके फ़ौजी ऑपरेशन थिया उहे बि जेके 62 माण्हू हुआ उन्हनि जे मदद सां, उन्हनि जे हेल्प सां जेको आहे दाड़ियलनि खे मारियो वियो। ठीकु, ही इंतिहाई अहम पॉइंट आहे त ज़ाहिर आहे तमामु हिकिड़ी वॾी आबादी उते रहे थी, हिकिड़ी वॾी पखेड़ वारो ही इलाइक़ो आहे कचे वारो, ऐं उते कहिड़े रीति दाड़ियलनि खे टारगेट करे उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी, ही हिकिड़ो अहम सुवालु आहे। मूंसां गॾु ज़ाहिद नून साहब बि आहिनि ऐं एजाज़ मर साहब बि आहिनि। ज़ाहिद नून, अवां बि ॿुधाइजो समूरी जेका सूरत हाल असांजे आॾो रही आहे, जेका बदअमनी जी सूरत हाल रही आहे शिकारपुर ज़िले अंदरि, पर हाणे जेको ही ग्रैंड ऑपरेशन थियणु वञे पियो उन वाले सां ॿुधायो पियो वञे त ही माज़ी वारे ऑपरेशन्स खां मुख़्तलिफ़ हूंदो, ऐं हिन भेरे ही जेको ऑपरेशन असीं कयूं पिया, ही फ़ैसिलाइतो ऑपरेशन कयूं पिया, कहिड़ी उमेद लॻाई पई वञे हिन ऑपरेशन खे वठी, ऐं अव्हां सम्झो पिया त जहिड़ी रीति जीअं अलावर असांखे ॿुधायो या रशीद सूमरे ॿुधायो त जेका सूरत हाल आहे, दावाऊं पंहिंजी जॻह ते, पर ग्राउंड रियलिटीज़ अञा कुझु ॿियूं आहिनि। नजा जेको आम बहस ते मौज़ू ते बहस थिए पियो, लॉ एंड ऑर्डर अमन अमान जे हवाले सां शिकारपुर हिकु वॾो हब रहियो आहे, जंहिंमें हर क़िस्म जा ॾोह थिया आहिनि, दहशतगर्दी खां वठी कबीलाई जहिड़ा दाड़ियलनि जो राज हिते रहियो। पर जेका हीअ तारीख़ असांजे इलाइक़नि में ॾोह जी शुरूआत थिए थी, दाड़ियलनि जी थिए थी, उहा ज़ालक जे दौर खां वठी जॾहिं कलाशन कल्चर आयो। उनखां पोइ जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई 90 वारे दौर में, उन में सॼी सुंध अंदरि कचे अंदरि लॻभॻि 55 थाणा ठठे खां वठी कशमोर ताईं कचे में जोड़ियो वियो प्लान त इहे थाणा ठहंदा। उन्हनि थाणनि तहत ठहण तहत कमु थियो, कुझु स्कीमूं आयूं, पर उहे थाणा कुझु वक़्तनि ते ड्राई विया, न त उहा स्कीम ई कामयाबु न वई। हाणे जेको हीउ कचे जो इलाइक़ो आहे, इहो माली हब आहे, उहो माली हब बि आहे ऐं बाअसर माण्हुनि जो पनाह सियासी सघ बि आहे, ऐं उते दाड़ियलनि जी बि जेका मईशत आहे उन ते दारोमदार आहे। हीअ जेका हाणे ऑपरेशन थिए थी भाग जाओ, बिल्कुलु ईअं ई थींदो, भॼी वञो, भाग जाओ वारो ई अमल आहे। इहे कुझु ॾींहं वक़्त लाइ त बिल्कुलु सही आहे, हर को ख़ामोश थी वेंदो, छो त सभिनी खे ख़बर आहे ऐं इन सां तमामु गहराई सां बहस करण जो मौज़ू खुलींदो। हिकु त शिकारपुर जेको सिंध जो नक्शो आहे, इहो जेका तव्हां गहराई सां ॾिसंदो त इन इलाइक़े में जिते 5 ज़िलनि जी जेका 4 ज़िलनि जी सरहद आहे, कशमोर
चंदकोट हेॾो शिकारपुर सखर इहो इन जे भरिसां जेका सखर ज़िले में पनवा कुलशामिनी ऐं जेकॾहिं तव्हां कश्मीर जे भरिसां वेंदा त ॾाढा बुटी वारो इलाइक़ो आहे। बहरहाल ही अहिड़े इलाइक़े जो हब आहे जिते उन्हनि इदारनि जी तमामु सख़्तु नज़र हूंदी आहे त हिते अहिड़े क़िस्म जी का गड़बड़ न थिए। माज़ी में जेका छोटू बैंक जे ख़िलाफ़ ऑपरेशन थी उन ते इल्ज़ाम हो त TTP ऐं BLA उते पहुची विया, जंहिंखां पोइ उते ग्रांड ऑपरेशन करे उन्हनि खे तबाह कयो वियो। अहिड़े क़िस्म जी गड़बड़ जिते TTP या BLA जो हूंदो त उते तमामु वॾी ऑपरेशन थी। हीअ जेका धारियल कल्चर आहे इहो फ्रेंडली आहे। असां सिर्फ़ु पुलिस ते तनक़ीद कंदा रहिया आहियूं, पुलिस खे ई टारगेट कंदा रहिया आहियूं। तोड़े खणी जेके असांजा सुठा पुलिस ऑफिसर रहिया आहिनि उन्हनि जूं ज़िंदगियूं अञा ताईं दाव ते सॼी ज़िंदगी रहंदियूं जेसिताईं ज़िंदा रहंदा, छो त उहे धारियलनि सां विलिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि जेको प्लानिंग पुलिस डिपार्टमेंट जी थींदी आहे उहा तमामु मुस्तक़बिल में किथे किथे ऑपरेशन थींदी, उन में हिकिड़ो गड़बड़ थिए थी। तव्हां करोड़नि रुपया ऑपरेशन जे लाइ रखो था हिननि ज़िलनि में त हिते ऑपरेशन कंदासीं। ज़ाहिर आहे पुलिस खे उन दौर में उते ख़र्चु करणा हूंदा आहिनि, जंहिंखां पोइ माली मईशत शुरू थिए थी पई। धारियलनि जो उते पनाह गाह आहे, धारियलनि खे ज़मीन आहे, धारियलनि खे पाणी आहे, धारियलनि खे उते ॿेलो आहे। हाणे उते हू अहिड़ा मज़बूत गढ़ करे वेठा आहिनि जंहिंजो को अंदाज़ो न आहे। ऐं ऑपरेशन जो जंहिं महिल वक़्तु अचे थो हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरो ख़र्चु थी वेंदो ऑपरेशन ते, पर जेको रिज़ल्ट आहे उहो ज़ीरो आहे। जॾहिं बि माण्हू को अगवा थींदो आहे त पुलिस हर मुमकिन कोशिशि कंदी आहे त उहा डील थिए, यानी न पुलिस जो नुक़सानु थिए, न मगवी जो नुक़सानु थिए, न मगवी जा वार ई चाहींदा आहिनि। उन करे जेके बि बाज़ियाबी थींदी आहे उहा पैसनि सां थींदी आहे या हुननि जूं औरतूं ॿार मर्द गिरफ़्तार कया वञनि या बाअसर ते पवंदो आहे। बहरहाल मां हीअ मुख़्तसर हीअं चवणु चाहियां थो पियो त इन कचे में मफ़ाद आहिनि, सियासतदाननि जा मफ़ाद आहिनि। हाणे जेके बि 5 6 ज़िलनि जो ज़िक्र करे आयो आहियां त इन में ॾिसो त केतिरियूं पोलिंग स्टेशनियूं आहिनि, उहे वोट कंहिंखे मिलंदा आहिनि, उहे केरु ताक़तवर आहिनि। पाण में विरधा वतन अलाए केतिरा खून थियल हूंदनि, पर जेकॾहिं इलेक्शन जो वक़्तु थींदो त उहे उनखे वोट ॾींदा, ॿिए कंहिंखे न मिलंदो आहे। 99% वोट कास्ट थींदो आहे, तंहिं महिल उहे धारियल सरदारनि सां ठहियल आहिनि। हाणे चवंदा असांजो वास्तो न आहे। बहरहाल इहा हिकु रुखी न आहे जो असां सिर्फ़ु पुलिस खे उनजो ज़िम्मेवारु ठहिरायूं। उन में जेका असांजी प्लानिंग थिए थी त तक कीअं ठहनि, कहिड़ा इलाइक़ा कंहिं में हुजनि, कहिड़ियूं पोलिंग स्टेशनियूं कंहिंसां हुजनि, उहे माण्हू जेके इन्हनि इलाइक़नि जा आहिनि उहे बाअसर रहंदा आहिनि। उन्हनि खे पार्टियुनि जी परवाह बि न हूंदी आहे, उहे घणे भाङे पंहिंजे रुख सां फ़ैसिला कंदा आहिनि। उन करे सियासतदाननि जो मफ़ाद इलेक्शन आहे, धारियलनि जो मफ़ाद उनजी मईशत आहे जेके हाणे इन्हनि ते कब्ज़ा कयूं वेठा आहिनि। ऐं पुलिस जेका आहे उनजो ऑपरेशन में अरबें रुपया हिते ख़र्चु थिए थो, उहो बि मफ़ाद पुलिस जो हूंदो आहे। ऐं ॿी जेका उहा असांजी मुल्की सतह ते ट्रेजरियूं जा हिते TTP या BLA न अचे, बाक़ी धारियल आहिनि, भाग जाओ त भॼी वेंदा। हीअ ऑपरेशन कामयाब कोन वेंदी जेसि ताईं उते मज़बूत गढ़ कीअं यानी चौकियूं ठाहियूं वेठियूं आहिनि। उहे त धारियल चवनि था हे ॼाण विया मोटी असांजा इहे घर थींदा, पुलिस ते अरबे रुपया ख़र्चु कया आहिनि चौकनि ते त असां चइनी 5 ज़िलनि में खणी वेंदासीं, पर उहो मज़बूत उहो गढ़ थींदो नज़र कोन थो अचे। या त इलेक्शन जो जेको अहिड़ो मरलो मटाइजे त जीअं कचे में का बि पोलिंग न थिए ऐं सभु जो सभु पोलिंगियूं पके में अहिड़े हंध ते वञनि जिते उहे मर्दी सां वोट कनि, जंहिंमें वॾेरो सरदार बाअसर पंहिंजी वर्दी सां वोट न कराए सघे। तंहिंजे करे उनजो मफ़ाद ख़तमु थींदो ऐं जंहिंमहिल उन्हनि जो मफ़ाद वॾड़नि जो ख़तमु थींदो त उन्हनि मां हथ कढंदा। ऐं जेका रियासती इदारा आहिनि जंहिंमें तव्हांजो बेले खातो आहे, आबपाशी खातो आहे, उन्हनि जूं ज़मीनूं मिल्कतूं कब्ज़े थियल आहिनि, सिर्फ़ु पुलिस खे ज़िम्मेवार ठाही वेठा आहिनि त पुलिस अॻ में थिए। ऐं जॾहिं त उहे कॾहिं वञनि ई कोन था पिया, हिकु सॼी जेका कचे जी जेका ज़मीन आहे उहा विरासत थियल हूंदी आहे। ठीक ज़ैद भाई इन शइ खे अॻियां वधाईंदसि। ऐं एजाज़ मर साहब एजाज़ साहब दावाऊं पंहिंजी जाइ ते ज़मीनी हक़ीक़तूं वेस्टेड इंट्रस्ट जी बि हिते ॻाल्हि थी त छा थी सघे थो, ऐं इम्प्रेशन जी बि ॻाल्हि थी। ही समूरियूं शयूं साम्हूं रखंदे ॾिसो पिया त ही ऑपरेशन घुर्बल नतीजा ॾेई सघंदो या जंहिंजो वाइदो कयो पियो वञे। मुंहिंजो जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे त मां त वॾे वार खे इहो चवंदुसि त जेका दावा कई थी वञे उहे नतीजा हासिलु थियणु मुश्किल आहिनि, छो त असल ॻाल्हि आहे नियत जी। ऐं इहो धाड़ियलनि जो इशू को सिंध में अॼु खां कोन्हे को, ऐं एॾो अरसो पुराणो आहे त उन में जेकॾहिं असां थोरो हिनखे माज़ी में खणी वञूं ऐं उनजे तसलसल में उनखे ॾिसूं
त हीअ बाक़ाइदा हिकिड़ो सिस्टमेटिक वे सां इहो धाड़ियल कल्चर खे फ़रोग़ ॾिनो वियो ऐं उनजी सरपरस्ती बि कई वई। उन में पोइ रियासत जे इदारनि जो बि अमल दख़ल रहियो, पुलिस जो अमल दख़ल रहियो ऐं लोकल जेके सरदार वॾेरा आहिनि उन्हनि जो बि अमल दख़ल रहियो ऐं बज़ाहिर जेको हिकिड़ो सबबु ॼाणायो वियो कबीलाई कल्चर या कबीला जहिड़ा जेके आहिनि कबीलनि जा, उनजे करे उहो हिकिड़ो फैक्टर आहे। उन में ॿिया बि इलाही फैक्टर आहिनि जंहिंजे करे ही थियनि था। मूंखे त कल्ह टियों ॾींहुं मूंखे ख़बर पड़ी पए त पोइ पोरची घुराया अथऊं देगियूं पचाइण जे लाइ दाड़ियुनि उन्हनि खे विहारे छॾियो आहे। हाणे उन्हनि जे मालिकनि खां भुख था वसूल कनि। त माना दाड़ियलनि जी बि उहा जेका लेवल आहे उहा अॼु हिते पहुती आहे त देगियूं पचाइण वारा पोरची था घुरायो। त मक़सदु चवण जो त हिन हुकूमत इहो ऐलान त कयो आहे, हिकिड़े पासे चीफ जज साहब आहे, चीफ मिनिस्टर रिटायर्ड जज साहब, ॿिए पासे ब्रिगेडियर साहब आहे रिटायर्ड आहे उहो बि। त उन्हनि जेको हिकिड़ो एक्शन सजेस्ट कयो आहे त जेकॾहिं इहे शयूं इन मां ई तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं कार्रवाई कबी आहे काथे बि त उनजो ऐलान तव्हां टीवी ते अॻु में करे छॾींदव ऐं उनखां पोइ तव्हांजी पुलिस फोर्स उते वेंदी त कहिड़ो माण्हू उते बीठो हूंदो जेको तव्हांखे चवे त बाबा जी पुलिस असांखे गिरफ़्तार करे या मारे। त जेका स्ट्रेटजी आहे, जेको तरीक़ेकार आहे, उहो ई ख़ुदि सवालिया निशान आहे उनजे मथां। त तव्हां कीअं हे त हथ सां माण्हू तव्हां भॼायो था, हू त मूव करे वरी पंजाब वारे पासे हलिया वेंदा। जॾहिं पंजाब में ऑपरेशन थिए थो त हेॾे था हलिया अचनि। त ॿई हिकिड़ी कोऑर्डिनेटेड एफर्ट छो नथा ॿई सूबा वठनि। ऐं ॿियो त इन में पुलिस खे जेके रिसोर्सिस आहिनि उहे बि इनफ कोन्हनि के। अॻूणो जेको IG साहिबु गुलाम नबी मेमण साहिबु उहो चवंदो रहियो त बाबा असांखे गनशिप हेलीकॉप्टर था घुरऊं उहे नथा ॾियनि, हेवी वेपन था घुरऊं उहे नथा ॾियनि। दाड़ियलनि वटि जेके गन्स आहिनि उहे 2-3 किलोमीटरनि ताईं मार थियूं कनि ऐं पुलिस वटि जेके क्लाशनकोफ आहे इहा 700 मीटर 800 मीटर खां मथे गोली को नुक़सानु नथी करे सघे। त चवण जो मक़सदु त इन पासे खे पहलू खे बि तव्हांखे नज़र में रखंदो उहो स्पेशल फंड हुननि जे लाइ तव्हांखे ॾियणा पवंदा। ऐं प्लस जेको आहे त इहो बिग सवालिया निशान आहे त इहे जेके दाड़ियल वेठा आहिनि इन्हनि वटि इहो हेवी वेपन्स जेको आहे इहे कीअं था पहुचनि, केरु थो पहुचाए, केरु अखियूं बंदि कयो वेठो आहे, छो इंटेलिजेंस वारा असांजा आंदा आहिनि, स्पेशल ब्रांच खे छो नज़र नथो अचे, इन्हनि शयुनि ते छो नथा रस्ता रोक कनि। त इहो को हिकिड़े इदारे जो कमु न आहे। हिन में मुख़्तलिफ़ इदारनि जूं मुख़्तलिफ़ जेके ज़िम्मेवारियूं आहिनि उहा मजमूई तौर ते हिकिड़े क़िस्म जी ॼण पंहिंजे उन ड्यूटी में अदायगीअ में नाकाम नज़र था अचनि पिया। ऐं केर बि इन में जेको आहे त इफेक्टिवली हर को पंहिंजी जान छॾायो वेठो आहे। हिकिड़ो इदारो ॿिए जे कंध में थो विझे, ॿियो इदारो ॿिए जे कंध में थो विझे। त जेके रियासत जेका रियासत माउ वांगुरु हूंदी आहे उहा पंहिंजे शहरनि जो दिफ़ा कंदी आहे, हिफ़ाज़त कंदी आहे ऐं ॾोहारियुनि सां कंप्रोमाइज़ न कंदी आहे। तव्हां ॾिसो त 1.5 साल खां वठी 1.5 साल पहिरियों 2 साल पहिरीं तव्हां डेटा कढायो त कंदकोट ऐं कश्मीर वारे पासे मां सम्झां थो त 150 खां मथे ॾोहारियुनि खे पेश पवई, उन्हनि जा केस ख़तमु करे उन्हनि खे हिलालो करे वरी उन्हनि वञी ॿेला वसाया। त उहो कंहिं फैसिलिटेट कयो ऐं उन में कंहिंजो इंट्रस्ट हुयो? हिते त जेल वञी बि दाड़ियलनि खे आज़ादु करायो वेंदो आहे। ज़ाहिर आहे त उन में जेसि ताईं रियासत जे इदारनि जी इन्वॉल्वमेंट न हूंदी त उनखां सवाइ त इहे शयूं मुमकिन कोन्हनि के। त मक़सदु चवण जो त सिर्फ़ु ही चीफ मिनिस्टर जी साहिब जी या होम मिनिस्टर साहिब जी ख़्वाहिश ते जेकॾहिं पुलिस वारा हुया बि सही त इहे सभु जेके आहिनि लोकल वॾेरनि ऐं सरदारनि जे थ्रू डील करे माण्हू वठंदा आहिनि ऐं ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु कॾहिं बि उन्हनि खे क्रिमिनल सम्झी क्राइम सम्झी ख़ात्मे जे लाइ कॾहिं बि स्टेट कोशिशि न आहे कई। जंहिंजे करे तव्हांखे जेको माज़ी जो तजुर्बो आहे उनखे साम्हूं रखंदे इहो चई सघे थो त हिन ऑपरेशन जो को एॾो ख़ासि शायदि नतीजो न निकिरंदो। ऐं जेसि ताईं ॾोहारी मौजूदु हूंदो, ॾोहारी जी तव्हां अथॉरिटी तस्लीम करे उन सां डील करण जी जेको रविश फ़र्क़ु नथा कयो त तेसि ताईं जेको आहे त ॾोह ख़तमु मां नथो सम्झां। कंहिं दोस्त चयो पए त ॾोहारी बि ख़तमु कोन थींदा, ॾोह बि ख़तमु कोन थींदा। ऐं इहो सिलसिलो ईअं ई पियो हलंदो। जॾहिं ह्यू ऐं किराए वधंदी, पब्लिक किराए कंदी त उन महिल थोरी हिननि जे कन ते जूअं रिंगंदी ऐं वरी अहिड़े क़िस्म जो करे छो छॾे ऐं उन खां पोइ हलिया ईंदा। त जेको असुलु बुनियादी इशूज़ जेके आहिनि उन्हनि जी जेको आहे त ख़ात्मे जे लाइ जेके घुर्बल शयूं आहिनि, ज़रूरी उपाउ आहिनि, उन्हनि ते बि फोकस करणो पवंदो ताकी मुस्तक़िल तौर ते हिन मामले खां जान छॾाए वञे ऐं ही अगवा इंडस्ट्री जेका आहे उहा बंदि थिए।
बिल्कुलु बिल्कुलु एजाज़ साहब दुरुस्त फरमायो मां त ज़ाहिर आहे विल हूंदी त पोइ रिट बि नज़र ईंदी ऐं जे उहा ई असांखे नज़र कोन पई अचे ऐं हिन वक़्तु सॼी समूरी सूरत हाल में जेको अवामी रद्दमल थियो उन खां पोइ ई मामिलो नज़र अचे पियो ऐं उन में बि तमामु घणा लूप होल्स नज़र अचनि पिया। रशीद सूमरो साहब मां वटि ईंदसि ऐं जेका ॻाल्हि एजाज़ साहब खे मां ॿुधो उन खां अॻु अलावर आयो ऐं ज़ाहिद नून साहब खे बि मां ॿुधो ऐं हिकिड़ी ॻाल्हि ते हर को मुतफ़िक़ नज़र अचे पियो त जेकॾहिं ख़ात्मो करिणो आहे कंहिं शइ जो त स्ट्रेटजी में बि चेंज नज़र अचे हा पर माज़ीअ में बि खोड़ अहिड़ा ऑपरेशन थिया टारगेटेड कार्रवायूं थियूं पर को रिज़ल्ट न ॾेई सघियूं छाकाणि त असीं ॾिसूं पिया त हिन भेरे बि जेके प्रैक्टिस अचनि उहे साॻियूं नज़र अचनि पियूं। साॻी स्ट्रेटजी नतीजा कीअं डिफरेंट ॾेई सघंदी ऐं हिन वक़्तु बि ही अवामी रद्दमल खां पोइ उनजो नतीजो या हिकिड़ो डाइवर्जन या इम्प्रेशन ॾियण खां मथे कुझु न पियो लॻे। अवां छा चवंदो? जिना जा तरक़ीक़त इहा ई ॻाल्हि आहे छो त टारगेटेड जेसिताईं ताईं ऑपरेशन न थींदा ॾुहारियुनि ख़िलाफ़ जीअं मां पहिरियों तव्हां चयुमि त एसी ताईं हीउ क्राइम असांजो ख़तमु न थींदो ऐं असांजो एॾो जेको कचो आहे एॾो डीप न आहे ॾुहारी जेतिरा एतिरा मज़बूत न आहिनि असांजी पुलिस मज़बूत आहे असांजी रेंजर्स मज़बूत आहे अगरि सही नमूने ऑपरेशन कयो वञे ॾुहारियुनि जो ख़ात्मो कयो वञे त हीउ क्राइम जेको आहे इहो ख़तमु थी सघंदो ऐं हीअ त मां तव्हांखे ॿुधायां त ॾुहारियुनि जी हिकु दीदा दिलेरी आहे जेके मुवियुनि खे सरेआम रोडनि तां अगवा करे वञनि था ऐं पुलिस जे साम्हूं अगवा करे वञनि था उनखां पोइ जेको आहे उन्हनि तशदुद करे वीडियो वायरल करनि था उनखां पोइ बि पुलिस डील तहत मुवियुनि खे बाज़ियाब कराए थी। अगरि ईअं माना वारदातूं हलंदियूं रहियूं त असां वटि जेको क्राइम जो रेशो आहे उहो ख़तमु न थींदो। गुज़िरियल साल ॾेढ जे अंदरि जेको क्राइम असांजे कश्मीर ज़िले में वधी चुको आहे संतकोट में उन सबबु जेके दीवान कम्यूनिटी हुई उहा तक़रीबन हितां लॾपलान करण ते मजबूर थी चुकी आहे। काफ़ी जेके दीवान आहिनि हितां लॾे बि चुका आहिनि कुझु इंडिया विया आहिनि कुझु वॾनि शहरनि में कराची ऐं हैदराबाद बि लॾे चुका आहिनि। सिर्फ़ु इहो आहे त मां तव्हांखे ॿुधायां त संतकोट हिकिड़ो एॾो वॾो शहर न आहे जो उनखे कंट्रोल न कयो वञे। शहर मां सरेआम अची करे मासूम ॿारनि खे अगवा करे वञनि था ॾुहारी शहर मां सरेआम अची करे रोडनि ते अची करे पुलिस जे साम्हूं जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे अगवा करे वञनि था। अगरि इहे ई पुलिस जी कमज़ोरी आहे तंहिं सबबु ही जेको आहे त ॾींहों ॾींहुं वधंदो वियो क्राइम। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त ॾुहारी चलो कचे में त मौजूदु आहिनि जेके उन्हनि जा सरपरस्त आहिनि जेके उन्हनि जा सहूलियतकार आहिनि उहे जेके हिन ते असांजे शहरनि में मौजूदु आहिनि जंहिंखां पुलिस चङी तरह वाक़िफ़ु आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस जा काफ़ी अहिड़ा बि मुलिस आहिनि जेके ऑफिसर आहिनि उहे बि असां वटि मौजूदु आहिनि काफ़ी चकर मुअतल बि थिया आहिनि वरी उहे बहाल थी विया आहिनि वरी साॻी पोस्टनि ते अची करे उहे नौकरियूं बि कनि था पिया। जॾहिं जेके पुलिस में मौजूदु आहिनि जेके ऑफिसर जेके जंहिंजा क्राइम सां वास्ता आहिनि क्रिमिनल सां वास्ता आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न थी त असां वटि सम्झूं नथा त इहो असांजो अमन थी सघंदो। बिल्कुलु रशीद मां सही पिया चयो ऐं अहिड़ा अनेक मिसाल मौजूदु आहिनि पर जेको तव्हां ज़िक्र कयो धाड़ेलनि जे सहूलियतकारनि जो पके ते मौजूदु नेटवर्क जो इहे समूरा जेके ऐलान हिन वक़्तु कया पिया वञनि ऑपरेशन खे वठी करे उन में इहे शयूं ॿुधायूं पियूं वञनि त हिन भेरे असीं हिन जो बि बंदोबस्तु कयो आहे धाड़ेलनि जे सहूलियतकारनि जी बि गिरफ़्तारी अमल मां आंदी वेंदी कंहिंखे का रियायत न ॾिनी वेंदी कंहिंजी का मदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी ज़ाहिर हुनजो फ़ैसिलो नतीजा ई कंदा जेके साम्हूं ईंदा। पर अलवरा अवां वटि ईंदसि ऐं जेका ॻाल्हि रशीद बि कनि पिया एजाज़ मर साहब खे मां ॿुधो त हिकिड़ो एतमाद जी खोट बि नज़र अचे पई अवामी पासे ॾांहुं तमामु घणी एतमाद जेको मथां इदारनि जे मथां हुजणु घुरिजे उहो नज़र कोन पियो अचे ऐं हुनजे पुठियां हिकिड़ी सीरीज़ आहे डिघी जेके वाक़िया मुसलसिल थींदा रहिया आहिनि। त हाणे हीअ बि हिकिड़ो अवां कीअं पिया ॾिसो त हीअ बि हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो हिन वक़्तु ऑपरेशन जे रिज़ल्ट्स खे वठी करे पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजी दावाउनि खे साबित करणु ऐं गॾोगॾु अवाम जो एतमाद बहाल करणु केतिरो वॾो चैलेंज हूंदो इदारनि लाइ? जी चैलेंज त पंहिंजे जाइ आहे पर अॼु मार्ची में जेके अहिड़े क़िस्म जा थिया न असां ॾिठासीं त सॼे तरीक़ेकार साॻियो रखियो हुजे। हिन जेके मक़ामी बिरादरीन जा सरदार आहिनि उन्हनि सां मीटिंगूं कयूं पियूं वञनि पहिरियां नंढा नंढा वॾेरा बिरादरीन जा उन खां पोइ वॾा सरदार उन्हनि खे एतमाद वरितो वञे पियो त तव्हांजा जेके माण्हू आहिनि असांजी हेल्प कनि जेके दुआरी पके ते अचनि जितां जितां तव्हांजा माण्हू जी रस्ता रोकनि ऐं असांजी हेल्प कनि। ॿिए नंबर ते तव्हांजा जेके कबीलाई जहिड़ा आहिनि उहे ख़तमु करायो छाकाणि त वॾो जेको हिसो तइदाद आहे दाड़ियुनि जो हिन तरफ़ां इहो मुतालबो साम्हूं अचे पियो त असां दाड़ियल न आहियूं असांजा ॿियनि बिरादरियुनि सां कबीलाई जहिड़ा आहिनि असांजा उहे कबीलाई जेके जहिड़ा आहिनि तकरार आहिनि उहे सुलह ज़रिए ख़तमु कराया वञनि त असां पेश पवंदासीं।
पर अहिड़ो तजुर्बो माज़ी में हिकिड़े एसएसपी कयो, वॾा वॾा फ़ैसिला थिया, हिकिड़े वॾे बंगले ते टेॾी टे फ़ैसिला थींदा हुया, करोड़ रुपया हुते डंडे ते पवंदा हुया, ऐं पोइ माण्हू सरेंडर थिया, वरी थोरनि थोरनि ॾींहंनि में उहे आज़ादु थींदा विया। ख़बर न आहे त कीअं अॻुवा ऐं 100 क़तलनि ते जेके माण्हू मुलज़िम हुआ, हफ़्ते हफ़्ते में कीअं आज़ादु थींदा विया। ऐं वरी रौंदी वारे मेले में हिकिड़ो वॾो मेलो लॻो, अमन मेलो, जंहिंमें DIG हुन सत्तर हुयो, वॾा गीत गाना ढोल वग़ैरह ॿुधे हुया। पर हुन एसपी जे वञण खां पोइ वरी उहे जेके कबीला हिक सां विड़ी पिया, वरी जेके उहे रौंदी वारो कचो हुजे, आदम जो बंडो हुजे, या गुबले वारा इलाइक़ा हुजनि, या तेगड़नि वारो कचो हुजे, वरी हुते जेके दाड़ियुनि जूं नर्सरियूं आहिनि उहे क़ाइमु थी वियूं। बज़ाहिर जेका जड़ आहे हिन ऑपरेशन जी जेके पुॼाइण जी ज़रूरत आहे, जड़ खां पटण जी ज़रूरत आहे, उहे वीडियोज़ ॾिसो 2018 जे इलेक्शन जा या उन खां बाद जे इलेक्शन जा, त इहे तक जे बोतारनि ते गाॾियुनि ते गार्ड केरु आहिनि, पुलिसूं केरु संभालनि था, माण्हुनि खे धमकाइनि केरु था। त जॾहिं उन्हनि में हथु पवंदो त मां त नंढो मिसाल ॾियां, 15 किलो में हिकिड़ो वाक़ियो थियो, उते बदनसीबी सां कुझु औरतुनि खे किडनैप कयो, 10 माण्हू क़तल थिया। 24 कलाकनि जे अंदरि उहे औरतूं उन कचे मां बाज़ाब कयूं जंहिं कचे खां 20 किलोमीटर परते शहीद जानवर जा कातिल वेठल आहिनि। त जेकॾहिं उन्हनि धुरनि में हथु पए, उन साॻे कचे मां औरतूं बाज़ाब थी सघनि थियूं, उहा सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं शहीद जानवर जे कातिलनि खे पकड़ण जी ॻाल्हि आहे त कचो आहे, पाणी आहे, दरिया आहे, वसीला न आहिनि। बुनियादी तौर ते जीअं एॾा नियत जी ॻाल्हि आहे, दाड़ियल जो तइदादु वधि में वधि 150 हूंदो, 200 हूंदो, वधि में वधि। उहे आम माण्हू आहिनि, उन्हनि आम माण्हुनि खे एतमाद में थो वञे, उन्हनि खे जंगी बुनियादनि ते पके थिया थो वञे, उन्हनि खे कैंपनि में रहायो वञे, हिकिड़ो ऐलान कयो वञे त जेके दाड़ियल न आहिनि उहे पके ते अचनि। ईअं KPK में थियो या सवाद वग़ैरह वारे पासे थियो, ईअं आम जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे पके ते आणनि, ऐं जेके रहिजी वियल दाड़ियल उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थिए। पर इहो थींदो कोन, छाकाणि त दाड़ियल में मक़ामी सरकार जो मफ़ाद आहे, दाड़ियल में पुलिस वारनि जो मफ़ाद आहे, दाड़ियल में इलाही इदारनि जो मफ़ाद आहे। ऐं वॾो जेको मफ़ाद आहे, जेको ही हथियार रिस्यूं कर माफ़ियाज़ आहिनि। तव्हां ॾिसो नेटो जा हथियार काबुल खां केतिरियूं सरहदूं, केतिरा ज़िला, केतिरा सूबा क्रॉस करे रौंदी जे कचे में पहुचंदा। त सिर्फ़ु घोटी ज़िले जे SSP खे त दोदार नथो चई सघिजे न, इहो त सॼो नेटवर्क आहे। या हिन मुल्क जा इदारा नथा चाहिनि त ही सिंध जा जेके खिता आहिनि उहे पुरअमन रहनि। ऐं ॿी ॻाल्हि त 48,000 एकड़ ते तक़रीबन बेलनि जी ज़मीन आहे, ऐं इलाही माण्हुनि जूं 72 माण्हुनि जूं हुन बेले जी ज़मीन ते नज़रूं आहिनि त हिनखे को जज़ीरो ठाहिजे, उते का कैंप क़ाइमु कजे। त इलाही जेके अंसर आहिनि उहे गॾिजी इहो ई ॿुधाईंदा हिन दफ़े बि इहो कुझु थी थो कोन। रेंजर अची वई आहे, आर्मी कुझु ॾींहंनि खां पोइ, महीननि खां पोइ वापसि हली वेंदी। रेंजर पुलिस जे बैकअप में आहे। मां नथो सम्झां त रेंजर जो को हलकार अंदरि बि वेंदो। ठीकु हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे, माण्हुनि जी पर उमेद आहे। जी ठीकु, लवराए नी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि, ज़ाहिद नून ने वेंदे। साईं ज़ाहिद, अवां बि जी जी ज़ाहिद कंटिन्यू कजो। जी ज़ाहिद नून मूंसां गॾु मौजूदु आहियो? नजा, शिकारपुर ज़िले जी सूरत हाल ॿिनि खां साॻी तरह मुख़्तलिफ़ कान्हे का, त उनखे थियणु ईअं खपे। हिकिड़ी तजवीज़ आहे, ॿियो जेको साम्हूं ॾिसूं था त पुलिस मूजिबि त अरबें रुपयनि जो इन अगवा में कारोबार थींदो आहे। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि त किथे ॿधल हूंदा आहिनि, सिर्फ़ु धाड़ियल उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। इहे इंटरव्यू बि साम्हूं आया आहिनि, धाड़ियल सिर्फ़ु उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। पैसा किथां आया, उहे माण्हू किथे तरतल आहिनि। हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे इन्हनि इलाइक़नि में अगवा बराए तावान जो इंडस्ट्रीज़। माज़ी में तव्हांजे सखर जी पांवर साहिब फ़ैसिला कया, जंहिंमें अंगूरो तनवीर तुंहिंजो SP ऐं ॿियनि ते बयान ना त असांखे हथियार खपनि, ऑर्डर बि थिया, यानी फिनांस डिपार्टमेंट खे लिखियऊं, अलो बि थी आहे। पोइ आख़िर में इहा सूरत हाल साम्हूं आई त दुनिया में किथे बि आर्मी जहिड़ा हथियार पुलिस खे न आहिनि। उनखां पोइ उहो मामिलो ॿी तरह थी वियो। हाणे पुलिस हिकु असां वारी पुलिस का माण्हू वार पुलिस न आहे, माण्हू वार फोर्स न आहे जो धाड़ियलनि सां उन इलाइक़नि में जी ॾाढो ॾुखियो आहे। ॿियो जेके हवाला कनि था त तव्हां सरदारनि खे गिरफ़्तार कंदासीं, बाबा सरदारनि खे गिरफ़्तार तव्हां कंदव कीअं? रहंदो अञा उन पुलिस SHO खे माराइनि था, जेके ग़रीब केस दाख़िल कंदा, उन वटि सबूत कहिड़ो आहे? कोर्ट ते सबूत पुछंदी आहे। माज़ी में जेके SHO इन सूरत हाल में जेके फ़िरियादी थी लोड़नि था, उन्हनि जी फैमिली खां था पुछो न, उनजा ख़ानदान तबाह करे छॾिया आहिनि। अहिड़े क़िस्म जे ऐलान
त असां सरदारनि सां वियासीं। सरदारनि सां चइबो आहे जेके तव्हां गिरफ़्तार कंदो त को प्लानिंग ठाहियो, उहा केस जी नोयत हुजे, उनजो को सबूत हुजे। खोड़ FIR दाख़िल थियूं आहिनि, उहे हवा में उॾाई वियूं आहिनि, सिर्फ़ु नुक़सानु थियो आहे। हीउ दहमान दड़के जे बुनियाद ते त कमु हले थो। ॿियो रहियो हीअं आहे त कॾहिं बि चूंडियल हुकूमत लॉ एंड फोर्स एजेंसी खे ख़त न लिखंदी आहे त तव्हां अची ऑपरेशन कयो, जंहिंजे करे उते उहो तज़ाद रहियो आहे। अॻ में जेका PP जी हुकूमत हुई उहो उन ख़त कोन लिखियो, हिकु प्लानिंग जोड़नि पिया। हीअ निगरान हुकूमत आई आहे जेका रेंजर्स खे वठी अची लॉ एंड फोर्स एजेंसी सां कमु करे थी। हे 2-3 महीना इहो सॼो लोड़ हलंदो। उन खां अॻिते हली जेकॾहिं का मुकमिल प्लानिंग नथी थिए, कचे जी ज़मीन, कचे जो पानी, जेके बि शयूं आहिनि उहे सरकारी इदारा जिन जूं मिल्कियत आहिनि। हाणे सर्वे हले थी त कचे जी ज़मीन ख़ाली केतिरी आहे, सर्वे केरु कनि था, उन्हनि खे को रोके कोन थो। उहा सॼी सर्वे थिए थी, केतिरा वण आहिनि उहे बि निशानदेही कनि था, केतिरियूं चौकड़ियूं आहिनि उहा बि निशानदेही थिए थी। त थी सघे थो ज़रई फार्मिंग जे हवाले सां ज़मीन जो को निकाल थिए। बहरहाल इहे सभु धार इशू आहिनि। असांखे धुबनि में फासायो वियो आहे। रियासत सॼी जंहिंमें पुलिस खां वठी सरदार सभु मिक्स आहिनि। ग़रीब माण्हू लोड़नि था पिया। उन्हनि जी हिकिड़ी मईशत आहे, कचो मईशत आहे बाबा। जेकॾहिं हाणे पाणी आयो, ॿोॾ आई, जेको बि कुझु नुक़सानु थियो त कचे में नुक़सानु न थियो। उते फसल भला थिया आहिनि, ॿाहिरियां तबाह थी, जेके पके वारा इलाइक़ा आहिनि। इन करे धाड़ेलनि जो, बाअसर शख़्सियतनि जो, पुलिस हलकारनि जो जेका अरबे रुपया बजेट रखनि था ऐं ॿियनि धुरियुनि जो हिते मफ़ाद आहे। इन मफ़ाद खे ख़तमु करण लाइ जेको कुझु वरी बि का प्लानिंग जी ज़रूरत आहे। जेको कश्मीर में एहतजाज थियो, उहो अॻूणे जेके SSP अमजद DSP मोकिलियो हिकिड़े सरदार ॾे त जेको इहो फलाणो आहे दीवान, उहो फलाणे मज़ारी वटि आहे, फलाणे टीरे वटि आहे, इनखे ॾे, न त असां हीअं कंदासीं। उन खां पोइ उन्हनि जे माण्हुनि उन्हनि ई एहतजाज कयो। जॾहिं एहतजाज थियो त उहो उन्हनि जे कंट्रोल में न रहियो, जंहिंखां पोइ उहा वरी ॿिए तरीक़े सां डील थी। बाबा हीअ दुनिया जेकॾहिं तव्हां ॾिसो त उहो ॿी तरह ईअं बज़ाहिर शयूं हिकिड़ियूं आहिनि। पुलिस जा पंहिंजे लेखे, धाड़ेलनि जूं पंहिंजे लेखे। जेसि ताईं इन्हनि इलाइक़नि में जेके नोगो एरिया आहिनि, जिते पाथारियूं आहिनि, जिते मईशत आहे, जिते ज़मीन आहे, पाणी आहे, उते रियासत सॼी पंहिंजो कंट्रोल न कंदी तेसिताईं अमन अमान जी सूरत ईअं जल्दी में हल थियणु नज़र नथी अचे। ॿियो क़बीलाई जहिड़नि सबबु असांखे एतिरो विरायो वियो आहे जो सवे माण्हू मिलियल आहिनि कुझु बिरादरनि जा। हाणे उन्हनि जा नसुल बाए नसुल विरदा रहंदा न, जंहिंजा पीउ भाउ सौट भाइर अमड़ियूं मोइला हुजनि, उहे ॿटनि पीढ़ियुनि तां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा न आहिनि। असां वटि एतिरा झेड़ा थियल आहिनि। उन्हनि जो कारण बि इहो ई आहे त उहा जेका ज़मीन आहे, उहा ज़मीन जा त अलाट कई वई। तमामु हिकिड़ो ॻाल्हि कयां थो, या मां माज़ी में तरबेला डैम वारनि खे ज़मीन अलाट कई शिकारपुर जे कचे में 83 में महर ऐं जतोई जो जहिड़ो थियो। जो कारण उहो हुयो, अलाए केरु उहे तरबेलाई आया, ज़मीन हिकिड़नि जे कब्ज़े में विकियूं, ॿियनि खे झेड़ो थियो जंहिंमें सवे माण्हू मरी विया। अहिड़ा जेके बि कचे पके में जेके बि थियूं आहिनि ज़मीन, उन्हनि खे अलाट हिकिड़नि खे थी आहे, मिली ॿियनि खे विड़िया आहिनि। जेकॾहिं तव्हां जाॾो बि खणंदव त मईशत खां सवाइ ॿियो को बि जहिड़ो कोन को। इहे धाड़ेलनि जी बि ॾिसो त पोइ वञी गहराई में तव्हांखे ॿी तरह नज़र ईंदा, जेसि ताईं इहे सभई। ठीक ज़ाहिद भाउ, तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। प्रोग्राम जा आख़िरी कुझु मिंट आहिनि। इजाज़ साहब खां फाइनल कॉमेंट वठंदमि। इजाज़ साहब, सॼो झेड़ो जेको आहे उहो मईशत जो आहे ऐं जॾहिं हुनखे डेप्थ में ॾिसजे त ही मामला वधीक वाज़े थियनि था। फाइनल कॉमेंट तव्हांजो। बिल्कुलु, मूं शुरू में चयो त मूंखे हिन ऑपरेशन जा नतीजा निकिरंदे नज़र नथा अचनि, पर जेका हिकिड़ो पहलू ज़ाहिद चयो त मईशत हिन सां मुलविस आहे ऐं जेकॾहिं एग्रो फार्मिंग जे लाइ मुख़्तलिफ़ गैर मुल्कियुनि खे अलाट कनि था ॿधी, त पोइ उन सूरत में जेकॾहिं उहो पर्पज़ आहे हिन जे पोयां, पोइ त ठाकुर थी सघे थी। पर आम शहरनि जे इंट्रस्ट या मफ़ाद या हुननि खे पीसफुल माहौल प्रोवाइड करण वारो जो जज़्बो रियासत जो हुजणु घुरिजे या प्रायोरिटी हुजणु घुरिजे, उहा हिन में नज़र कोन थी अचे। त हिकिड़े पासे त इहा शइ आहे। ॿी, अॼु पंहिंजो होम मिनिस्टर साहिबु बयानु ॾिनो आहे त हे जेको सागर कुमार आहे, इन जे अॻुवा में हिकिड़ो सरदार मुलविस आहे, उनजो नालो बि न खयो अथई। बाबा होम मिनिस्टर आहियो तव्हां, अथॉरिटी आहियो, तव्हां हुनखे गिरफ़्तार कयो, त तव्हां नालो खणण बि गवार नथा कयो। जॾहिं अहिड़े क़िस्म जो ऑपरेशन ऐं अहिड़े क़िस्म जी स्ट्रेटजी या अहिड़े क़िस्म जी तव्हांजी तरीक़ेकार हूंदो त ज़ाहिर आहे उन ते त सवाल ई उथंदा। बाक़ी उहो जेको तव्हांजी दावा आहे उहा पूरी थींदे शायदि थिए, हिकिड़ो ख्वाब ई रहंदो मां सम्झां। इजाज़ मर साहब, वरी महिरबानी तव्हांजी। अला वरायो बुज़ार साहब, ज़ाहिद नून साहब, रशीद सुमरो साहब। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी ऐं हीअ जेको धाड़ेलनि ख़िलाफ़ सिंध जे 3 ज़िलनि अंदरि अमन अमान जी सूरत हाल जी बहालीअ लाइ
बदअमनी खे ख़तमु करण लाइ ग्रैंड ऑपरेशन जो प्लान जोड़ियो पियो आहे। उन हवाले सां तयारियूं ॿुधायूं पियूं वञनि त हतमी मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि। उहो रिज़ल्ट ज़ाहिर आहे जॾहिं रिज़ल्ट साम्हूं ईंदा उहे ई हिन जो फ़ैसिलो कंदा त ऑपरेशन माज़ीअ जे वारे ऑपरेशन्स खां केतिरो मुख़्तलिफ़ रहियो, केतिरो कामयाबु रहियो। गुफ़्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी जल्द असां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।